मां सभिनी जा वतन कार्ड करायो अल्लाह कुछ कर दो ते अब्बा हाज़िर अब्बा अब्बा सभिनी के रक्षे देखना तो सब्र कयो अल्लाह कुछ करो सब्र कयो असा हेडी मंजिल करे हेडो पंध करे आया आहियूं सिर्फ तहां के एंजॉय कराइण जे लाइ ऐं तहां का मोहब्बत वठण जे लाइ प्लीज मुझे तहां के अपील आ एंजॉय कजो ऐं मोहब्बत ॾिजो ऐं अहिड़ो प्यार ॾिजो जीअं असां चऊं त भा जेॾी महिल नवाब शाह जी फोन अचे पहिरियों गाड़ी फकोज कयो छो जो हाणे मां सखर हिकिड़े प्रोग्राम में तहां का ॾऊं ते रशी प्रोग्राम करे जेॾी महिल असां होटल जे रूम ॾे वञूं पिया स्टेज खां लथासीं रूम ताईं जीअं सेल्फियूं कढराईंदा वञी खीसे में हथां ॿई हथ ॿाहिरि हिते पंहिंजा खीसा संभालजो असां वापसी में सखर को खंगलेस जो गोली खपाईंदा आहियूं असां खीसा कटजी वेंदा आहिनि करे अलाह खे मञो पर तहां आयो स्टूडेंट तहांजो जेको खीसो कटींदो हुन में रुगो बिजली जा बिल गैस जा बिल हूंदा अखबारूं हूंदियूं उहा अखबार में शाम हूंदी ऐं अदा अदरा तहां अॻियां ईंदो त पोयां डिस्टर्ब थींदा वरी वीचारा वेठा आहिनि प्लीज जियो जियो अदा वॾड़ा चवंदा आहिनि त जेको वेही विच कचहरी में हाणे घणी ॼाणी सो बि वॾो भाड़ी पराए छेड़े में पटाए पंहिंजी ॾाढ़ी सो बि वॾो भाड़ी चईसि कम जो खने क्यारी सो बि वॾो भाड़ी हेड़े प्यारे प्रोग्राम में शुरू खां वठी आख़िरी ताईं जेको नड़दो ताड़ी सो बि वॾो भाड़ी असा इलेक्ट्रिकल जे चेयरमैन सर डॉक्टर कान गिरो साहब के वेलकम चाहंदा अरे डीन भेण जा चड काजे 4 साल पढ़ाया नाला याद कंदा अदा तेरे पाण में दिखो अल्लाह खुश करेव एंजॉय कयो जिंदगी जो मजो वठो एंजॉय कयो हेड़ा मौका हेड़ा प्रोग्राम हेड़ियूं खुशियूं हेड़ा मेड़ा का तमाम घट थींदा आहिनि ऐं ख़ास करे हेड़े ॾुखे दौर में जेकॾहिं तव्हां सभु गॾु थिया आहियो त इहा वॾी हिकिड़ी ख़ुशनसीबी आहे इन जे करे चवां थो अदरा एंजॉय कयो अञा त मानी कोन्हे न तव्हां त हिक ॿिए खे लताड़े मारियो हींअर ई विड़विड़ाए अल्लाह खुश करे ही सोशल मीडिया जो दौर आहे बाबा ये फोटो पंहिंजे मोबाइल में रख मौला कंदो सुबुह जो रुगो घर में भलाऊ निकिरंदा अल्लाह खुश करे ही दौर सोशल मीडिया जो आहे ही उहो दौर आहे हिन दौर में कंहिं वटि बि घर में पहिरियां महिमान थो अचे अचण लाइ इहो थो पुछे अदा चार्जर आहे त मां रहां न त मां हलां वरी जेकॾहिं महिमान कलाक खां पोइ वरी चवंदो अदा किथे वाईफाई जी कुंडी आहे त मां रहां वाईफाई जी कुंडी लॻी पोइ तूं महिमान खे भली बंदूकूं हणंदो निकिरे हे दौर सोशल मीडिया जो आहे हे सोशल मीडिया जो दौर आहे हिन दौर में केर पंहिंजे पीउ जो नालो वठण जे लाइ तयार कोन्हे अदा थोरो अदरा सेट थियनि जेसिताईं हिकिड़ो नारो त हणायो अलविदा हे अलविदा पार्टी आहे हा अलविदा वलफोर अलविदा कैंटीन वारे के बिल ॾिनो अथव रोए तव्हां अलविदा सुबुह जो बस में भॼो वञा वञो ऐं कैंटीन वारो हिते पुराणा टायर वेठो साड़े स्टूडेंट आहिनि न इहे कैंटीन ते वेही से रड़कंदा आहिनि हलो ॿ कट खणी आ टे कटा पेटिस खणी आ अदा हाणे मां नालो कोन थो वठां छो जो नालो वठंदुमि त पोइ हिते रुगो सनास्ती काढ़ियूं कापियूं अची वेंदो मां कंहिं गरीब खे चेक ॾींदुसि हलो
वरी गरीब माण्हू मां जेके बि सोशल मीडिया ते वीडियो ठाहींदो आहियां उन में मुंहिंजो हिकिड़ो मैसेज इहो मैसेज हूंदो आहे कंहिं न कंहिं शइ ते मुंहिंजो मैसेज हूंदो आहे मुंहिंजी वीडियो फालतू न हूंदी आहे जेकॾहिं मां सोशल मीडिया ते मशहूर आहियां तव्हां नौजवान दोस्तनि जे करे मशहूर आहियां पढ़ियल लिखियल दोस्त मूंखे प्यार कंदा आहियो खुदा जो कसम आहे मां पढ़ियल न आहियां पर मूंखे पूरी दुनिया सोशल मीडिया ते ॾिसंदी आहे ऐं मूंखे केरु मैसेज में लिखंदो आहे लख लानत ते मां चवां ओके छो जो मां पढ़ियल न आहियां भोलड़ा ऐं गुंडा माणींदो आहियां इन जे करे तव्हांखे कसम आहे मौला जी ज़ात जो तव्हां पढ़ो पंहिंजी सिंध ऐं पाकिस्तान जो नालो रोशन कयो ही दौर अहिड़ो आहे अॻे हा वेहो 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 अदा बचाए पीअण जे वेहो बचाए पीअण जे वेहो वेहो तव्हांखे मानी मिलंदी वेहो 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 ही मुंहिंजो त गाटो पियो थो डंडे वारे पखे वांगुरु हले केॾी महिल हेॾो केॾी महिल होॾो हला करे जेसिताईं इहे पाण में सेटिंग कंदा तेसिताईं प्रोग्राम ई ख़तम थी वेंदो हे दौर उहो दौर न आहे अॻे माण्हू घरों निकिरंदा पंहिंजी अमड़ चीजल खे पेरे पौधा मां वञा थो कम ते मज़दूरी ते पढ़ण स्कूल में चीजल तूं मूंखे दुआ कजांइ ऐं मूंखे ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजो नंढड़ो तजुर्बो आहे तव्हां सुबुह जो पंहिंजे अमड़ चीजल जे पेरे पए निकिरो तव्हांजा बेड़ा पार तव्हांखे दुनिया जी का बि ताक़त कुझु नथी करे सघे पर हे दौर उत्तर दौर थी वियो आहे हिन दौर में जेको घरों निकिरे थो चए थो पहिरियां मां पंहिंजी ज़ाल खे चए थो मैडम पहिरें त पोइ दुआ कजांइ अलाह करे मां तुंहिंजी फरमाइशूं पूरियूं करे सघां तुंहिंजे बैंक में सामान वठो अचां वरी हिन शहर में पहुचंदो वरी ज़ाल जी पोयां फोन ईंदसि ओ बुआ चवंदो जी छो हे जेके छड़ा अथई इहे था खिलनि जेके शादी शुद्ध अथई उहो सीए जी ते अथई निकिरंदा ऐं छड़ा मां तव्हांखे ॿुधायां थो पंहिंजी लाइफ खे एंजॉय कयो शादी न कजो मुंहिंजे हिकिड़े दोस्त जी हाणे शादी मां हुनखे चयो मां चयो बच चई न मां चयो भॼ चई न मां चयो रक्शे जो किरायो मां थो ॾियां भॼ चई न साईं मूंखे हफ़्ते खां पोइ मार्केट में मिलियो ठूठनि सां चसी पियो मुंहिंजा हथ वांदा कोन मां चयो छो चई मूंखे घर वारी एॾा गोॾे जहिड़ा बिल ठाहे शहर में पहुचने पोयां ज़ाल जी फोन ईंदी हलो किथे शहर में हा पोइ रशी जो आवाज़ कोन थो अचे हारून वॼा हारून वॼाईंदो हलो किथे बोड़ा ऑफिस में हा पोइ शोर छा जो आहे माना तव्हां कहिड़े बि एंगल सां पंहिंजी ज़ाल सगोरी खे मुतमिन करे नथा सघो तव्हां पंहिंजो गांटो कटे ज़ाल सगोरी जे अॻियां रखंदो न त बि पंहिंजी सहेलियुनि खे अदा ऐं ॻाल्हि ॿुधोड़ी मूं गांटो सही माना में न कटियो आहे मञींदी कोन इन करे अलाह करे ख़ुशि जो पंहिंजी लाइफ खे एंजॉय कयो न त शुक्र पहिरियों खयो थो अचे हिन दौर में कंहिं वटि महिमान वञंदो अॻे ई पंहिंजी ज़ाल खे चए थो वॾेरी तकड़ न कजे सब्र कर ॾिसूं शुक्र फिरी महिमान घणा ख़र्च ज़ाया थी वञे इन करे एंजॉय कयो पंहिंजी लाइफ खे मुंहिंजा अदा अबा मूंखे ईअं थो लॻे ॼण मुंहिंजे पीउ जे 40 ते आहे हाणे मां रोइण वारो आहे घणी खां पोइ ऐं मुंहिंजी दिलि चवंदी खे चवंदो आहे हाणे अगरबत्तियूं वठी जो तव्हां घुट कई आहे बाबे धप कई आहे अलाह तव्हांखे ख़ुशि करे मां सोशल मीडिया जो हिकिड़ो नंढड़ो आर्टिस्ट आहियां छो इलाही सारा माण्हू मूंखे चवंदा आहिनि खोसा तूं सिंधी मीडिया ते छो नथो कमु करी मां चयो दादा मुंहिंजो वज़न 13 किलो आहे उन्हनि जी बंदूकुनि जो 35 किलो आहे मूंखां कोन खई छो जो जेॾी महिल बि टीवी चालू कनि न रुगो रड़ पई पए ओ सुल्तान तुंहिंजी धी कारिया वो जाए जब गुरंग जी कारिया जिथे पूरी दुनिया में केर भी टीवी खोले तो पूरी दुनिया में केर भी ॾिसे तो वो चवंदा बल बाहे क़ौम तो सुधरी कोन्हे अञा ताईं बंदूकूं हथ में अथनि
पर ये कोने असा सिंधी मेहमान नवाजू शाह कलंदर जी धरती ते रहणो असा पढ़े लिखे आयो असा चोर धाड़ियल न आयो आई माता के मां सिंधी मीडिया जे डायरेक्टर के किरी जो मानू ये खरायो जे अस्पताल में दाखिल रोज चन खोसाई तो के टीवी ते आड़ी दी छोला वठिया चा वठिया अरे हथे खाले वरी घरा वना पे बच्चन जी बपराटड़ा खणी चे जिन के दिया माई मुजी मथे के हथ जो छु मुजो मुर्स चरियो थियो टीवी ते उई कोनी दो साल का पो एक दफो ईद दे दिया मां सजे गोठ के फोन कई मां चो कसम दो मोला जो अज मां टीवी ते चा तो मुके दिसजो नत मुजो ता गलाण बोलाण खाण पीण दंगा अज मां टीवी ते चा तो चयो बा ठीक आ प्रोग्राम करे जन मां दोस्तन के फोन कई मां जो मुके ता टीवी ते दिठो जी पुटरी ते बिजली कोने इने करे ही असगर खोसो सोशल मीडिया ज्वाइन कई ये सभी नौजवानन जे खीसे में आ इंग्लैंड हो जापान हो अमेरिका हो सऊदी हो जिथे ब्लड प्रेशर आए थे खोसो लगा ब्लड प्रेशर नॉर्मल दादा इंजीनियर हो डॉक्टर हो छायो इंजीनियर हो बस मौला खैर करो सब डॉक्टर हो जाए इंजीनियर हो सब इंजीनियर हो हाँ बस कोई होता है बस खैर मु निकरो बस कॉलेज में बस ये पुलू आयो बिठू अल्लाह भलाई करे अब साईं मौला खैर करो मुझी दुआ उतर थी लग दिया मां ता के दुआओं करे 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 खुदा जो कसमा मुझे चढ़ा पची में अंता के लगी मां छा कया मुझी दुआ ता के कन मु गोली वगर निकती थी वजे मां कया छा छोजो असा आर्टिस्ट आयो चौदा तो पंजा लुड़क लिकाय असा दुनिया के खिलावा शायद मुझे मौला असा के इन ले ठावा असा पंजा दर्द लिकाय ता के खिलाइंदा आयो मुखे तो फेसबुक करे नंबर ते सिराज जो मानो 3 बजे फोन कदा हेलो खोसा मश्करी बुदा माजो छो असा जो खानदान प्लास्टिक जो ठेला असा कोणी बोली कोन मरदी हुंदी असा के दुनिया कम करन हाने मां भाजी पे उठा सही पढ़े लिखे लोड़ो डिसेंट मानो फुल सूट में सिद्धो आयो कार सिविक माल तो चिता असगर खोसाओ माजो जी सही चिता में कमा 2 मिनट जो मां सोचो बम्बई बेकरी हो केक नी दो या चेक नी दो माजे मल कार वट पुगु मास तो मके चिमो नडड़ो रोय तो ने को पर्चा मैं जणियो तो आ तो भले ताके बार बस परचाइयो जणियो छो था ताके बाबा मुजो कार्ड वट मां पिज्जा वगर होम डिलीवरी एंजॉय ता पोया ता केओ हे जण वेन जी एवर सीट करे एंजॉय जी गाड़ी को जो कार्ड मुजो उठदा जेरी मल ता जे घर में बाहर रोन मुके फोन कजो मां आयो इदो अता साईं एकड़े दी छोजो अबा तुझे घर के बाहर जाना बना रक्षा ते हो जमालो थींदा है लाइट के डांस थी खोसो आयवा दिसो एक मौजवा सही मोजले छोजो मां पान अणपढ़ियल निपट एकड़ो जट मानू आया आई पढ़ियल लिखियल मुके प्यार कंता दिया मुजी खुशनसीबी आ जियो आई खुदा जो कसमा मां पंजा बच्चा हीर इने ले पढ़ाया तो छो जो सुबाने मां मरी वना मुझे तडे ते 8 मानू अचन तो ये चवन बाप यो खोसे यो पुट थे इंजीनियर थे वाह ये न थे मां मरी वना तडे ते एक व्यक्ति राजा रोज न तो कायो बच्चा पढ़ायो बच्चा पंजा तो पुट वत जा कुकड़ू चोर करा इने करे मां चवा तो मुजी मां इन सोशल मीडिया जे करे पूरी दुनिया घूमी आयो मुखे हैदराबाद में रक्षा रो कोन खणदो उन जे लगे हीरो निया को सामान गडी छो जो मुझे डिजाइन एरिया तभी सजी सिर्फ खाली थी दिया उन जे लगे मता खीसो न कटे डिजाइन एरिया जाय जो मुखे मानु तो ना अदाला वडो आला एदरो गिटी इन ले पाया बटू लिकायो तो मता निकरी
मूंखे माण्हू चवंदा आहिनि खोसा तुंहिंजी बाडी कम जी न आहे मां चयो ही बाडी हाय पाए बाडी आहे छो गैस जो बिल पियारणो हुजे लाइन में घिड़ी वञ बिजली जो बिल पियारणो हुजे लाइन में घिड़ी वञ के कोच में चढ़ा सबको छापर समझी विहारे सही दो वरी वञा पूरो ॻोठ कुलो ॾींदो 13 किलो वज़न त कुलो ॾियो ॼण मिर्चुनि जो कटो खणणो ऐं थुलो मरे तो सबको पाड़िया तो वास में 5 कोड़ी मरी मोड़ींदो थुलो मरे वरी लाश भी करो मुकाम भी परे ए बाटी एड़ी आ ना हाणे मां हिकड़े पार्क में वॉक पियो कया एड़ा ही बदरा उन्हनि खे क्रॉस कयो जी भूज ट्रक के एल्टो मेरान क्रॉस ये कटणी जी मु क्रॉस कयो उन्हनि थुलनि खे मूंखे चयो तुंहिंजो पार्क में छा वञे वॉक थो करी मां चयो मां तव्हांजो अंदर साड़ण जे लाइ तव्हां मूंखे ॾिसी सड़ो तहिड़ा कॾहिं थींदासीं छो मां उन थुले खे चयो मां चयो अञा तूं पोथड़ ते जॾहिं मां पोयों लिखाईंदुमि हम चले थुले चले हे बाडी आहे पाए बाडी आहे असांखे तकड़ करे पुलिस वारो कोन मिलंदो उन्हनि खे ख़बर आहे उलारींदासीं ज़ाली पवंदो स्टील बाडी आहे सदको वञे अलाह कुझु कान अलाह कंदो रेल में पिन ॾे इहा जेका जी साईं साईं मुंहिंजे खीसे में रुगो बाबा साईं खीसे में टिशू अथई ॿी का शइ कोन अथई बाबा साईं असां नवाब शाह वारनि जे आसरे सीअं जी ओधर ते भराया अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो रब साईं कंदो ईअं इंजॉय कंदा रहंदो छो जो हिन दौर में साईं केरु पंहिंजे पीउ जो पूरो नालो वठण जे लाइ तयारु न आहे खुदा जो कसम अदा इन सां जंगल आहे जा बंदि करी मथां कंहिंखे रती ज़रूरत आहे पाजी ॻाल्हि अचे अदा वालेकुम सलाम अदा खुशी मेरान किथे ही मां प्रोग्राम में अदा हाँ अदा मेरान कमाली अदा तो आई प्रोग्राम में हाँ बस अल्लाह खुश करी तू खैर जो पुज हिते वॾी मानी आहे तुरगो पुज अदो चदो मुझी फरमाइश दे अगे वीचारो जलाल चांडियो मूं वांगर हिकिड़ो अणपढ़ियल सिंगर हो पर हू सिंध जी सूं हो जेको जलाल चांडे राणो गायो कंहिं फनकार खे दम न आहे उहो राणो गाए सघे ऐं उहो वीचारो हफ़्तनि जूं हफ़्तूं रातूं गुज़री वेंदियूं जा दोहीड़ा कोन खुटंदा ऐं पर्चा ॾींदा वेंदा माण्हू त फरमाइश फलाणे जी मूंखे बि फोन आई आहे त साईं फरमाइश ॾींदुमि त हिते 1.5 महीनो लॻी अलाह तव्हांखे ख़ुशि करे सही सोशल मीडिया ते केरु पंहिंजे पीउ जो पूरो नालो वठण लाइ तयारु न आहे शॉर्टकट अॼु पूरो नालो बाबे जो कीअं न वठंदे तोखे 500 ॾिना अथसि हे दौर अहिड़ो आहे हिन दौर में शॉर्टकट जो दौर आहे साईं मॉम पप्पा डेड आगे वीचारा वॾड़ा सादा टाइम कोन हूंदो अब आचर ते जायो आचर नालो अब छंछर ते जायो छंछर रखीस सूमर ते जायो सूमर रखीस हाणे ॿार ॼमे तो पूरो हफ़्तो मायूं गूगल ते नालो थी ॻोल्हे अड़ी कहिड़ो रखूं इस्पी अड़ी फिस्पी अड़ी टोनी अरे इसकी जो ही दौर अहिड़ो दौर आहे हिन दौर में कंहिं बि घिटी में चोरी करणु नथो वञे 5 रुपए कलाक वारा सॼी राति नालनि जे मथो वेठा आहिनि वाईफाई जी कुंडी वारा जंहिं बि घिटी में चोरी करणु थो वञे न वो अॻे ई पैकेज वारो वेठो आहे चोर ॿिए खे चोर खे चए थो बाबा चोरी कैंसिल थी वियो पैकेज वारो हा वरी छोकरी के बोल केड़ाईंदा ऐं तव्हां छोकरा पंजपुर में होशियार हो त असां वटि 2 सिमूं उन्हनि वटि 8 सिमूं खुलियल हो ज़ोक वारी सां ॻाल्हाईंदो चवंदी खाला थी अचे वरी समुझ वरी टेलीडोर वारो वरी हू कंपनी आशिक वीचारो रेडियो पियो कंदो आ जाना
राणी माने के बाप में या ढगा डोर खपाए तो के शॉपिंग कराया हो सामान किथे हां पयो आ जानी तू वाले वाले किथे बैठो कुत्ता ना भौंका ना अरे आशिक चाचो नाली है मथा माएसी वाले रूम में आप पप्पा टोनी वठीनो अल्लाह ताके खुश करे भले गाने पैकेज करायो जी वणे जी करायो अरे बाबू चवां तो पजा बच्चा पढ़ायो है पाण पढ़ो पजी सिंध जो नालो रोशन करो तालीम साईं शऊरा तालीम साईं सब कुजा तालीम ही सब कुजा इन दुनिया में भी का शव कम ज ना है अल्लाह जो कसम मां अनपढ़ियला मुजी दिल को पूछो मां के वडे शहर में विंदो आ के जगह ते मुंजंदो आ उते बीठो बोर्ड खे ॾिसंदो आ वरी चवंदो आ इनको पुछा न पुछा पुछा न पुछा पुछा न पुछा बा मोबाइल मुझी खैर आ खैर लगे तो ता पुराना खिस्सा कटिंदा हो एक बे होशियार पैदा कयो मोबाइल थी वजे ये होशियारी होशियारी अल्लाह खैर करो साईं हे दौर उन्हनि ओरिजिनल फनकारनि जो कोने छो जो ओरिजिनल फनकारनि जो हींअर कदुर भी कोने हींअर दौर असां जहिड़े जाली फनकारनि जो आ छो जो के ओरिजिनल फनकार गाईंदा मींहुं वसंदो हाणे असां जहिड़ा बेसुरा कंदा आत ट्रांसफार्मर करे तो ठा मां जिथे भी गाईंदो आ जो तरफ पुलिस बीहारींदो आ पंहिंजा डोकर ॾींदो आ मुंहिंजो राग ॿुधो हिकिड़े ॾींहुं मां गायां पियो सभई माण्हू भॼी विया हिकिड़ो ई वेठो साईं मां हुनखे चयो लॻे थो मुंहिंजो राग तोखे वणियो आहे चए तुंहिंजो राग न वणे मां माज़ूर आहे मूंखे केरु खणण वारो कोन्हे इन करे बाजी फ़कीर बि पहुतो आहे उन जे लाइ हिकिड़ी भरपूर ताड़ी वॼायो असांजी सिंध जी सूंह आहे ऐं असांजी सिंध में कुझु अहिड़ा आवाज़ आहिनि छो जो असांजी सिंध में फनकारनि जो अॻु ई क़दुरु कोन्हे आख़िरी में गुर्दा फैल थी वेंदा आहिनि रेडी वारे सेल वांगुरु खयो अथव अल्लाह जो कसम आहे छो असांजी सिंध में फनकारनि जो क़दुरु कोन्हे मरी वेंदा पोइ हिक ॿिए खे माण्हू चवंदा दादा वाह वाह अरे वाह जो आवाज़ गाईंदो कंदो आहे त टांकियुनि मां पाणी निकिरी ईंदो वाह वाह बसदा वियो हलियो इन करे आर्टिस्ट फनकार जी जेका ओरिजिनल ज़रूरत आहे उहा ताड़ी आहे छो जो ताड़ी असांजो ऑक्सीजन आहे तव्हांजो दांत असांजो ऑक्सीजन आहे अल्लाह खे ख़ुशि कंदो मुंहिंजो हिकिड़ो गानड़ो आहे जेको कुझु टाइम में ई पूरी सोशल मीडिया ते हींअर मूं वटि पाण वटि हुजे 1.5 करोड़ माण्हुनि ॾिठो आहे मेरे रक्शे पे चढ़ तुझे ले जाऊं शहर शॉपिंग एसी कराऊं मजा आएगा इहो सोंगड़ो तव्हांखे ॿुधायूं था वरी खान साहब बि पुॻो आहे वरी उन खे बि ॿुधो अल्लाह ख़ुशि कंदो मौला आबाद कंदो तव्हांजी डिज़ाइन ॾिसी मुंहिंजी दिलि चए थी जेको 50-60 मुंहिंजे खीसे में आहे उहो तव्हांखे थोड़ो तारीन जो साथ ॾिजो एंजॉय कयो प्लीज हथ मथे करे अदा हथ मथे करे बस एंजॉय इते इते अदा हो तो मतलब जाई सब जाना ओ जाना कमैन मेरे रक्शे पे चढ़ हथ मथे अदा जाना रक्शे पे चढ़ मेरे रक्शे पे चढ़ तुझे ले जाऊं शॉपिंग ऐसे कराऊं मजा आएगा रिकॉर्डेड है ना तुझे ले जाऊं शॉपिंग ऐसे कराऊं मजा आएगा जाना रक्शे तुझे ले जाऊं शॉपिंग ऐसे कराऊं मजा आएगा शॉपिंग ऐसे कराऊं मजा आएगा मारो Iras lagi terus dulu ये कौन सी डांस प्रोग्राम रहा है ये नथिंगा ता मालिक पानी खराब न करण चाहियो चुबड़ी दा वञो